थिंग। ओम शांति। अंतिम सेवा के लाए रमता योगी 14/7/1972 जमावके જ્યાં ગવર્મેન્ટ જા ગુપ્ત અનુજ નયા પ્લાન્સ થાય જે ગવર્મેન્ટ જા ગુપ્ત અનુજ નયા પ્લાન્સ થાય એને કાથી भी कोई उल्टो कर्तव्य आदि थींदो आहे त हुनखे चेक कंदा जी न छापो मारदा आहिनि जी। वैसे तव्हां भी सभी पांडव गवर्नमेंट जा गुप्त अनुचर आहियो। असां बाबा जी पांडव गवर्नमेंट जा गुप्त अनुचर मतलब आत्माएं आहियूं, माण्हू आहियूं। आत्माउनि खे जो दोखे में फसाइण वारा, उल्टी राह ते हलाइण वारा, मिलावट करण वारा अथवा किराइण जे निमित्त जो आहिनि उन्हनि जे लाइ नया नया प्लान ठाहींदा। दुनिया में ॾिसो अॼु माण्हू छा छा थो करे, मतलब भक्ति में माण्हू वास्तुशास्त्र हुयो, हेड़ो माण्हू चलो व्रत जप कंदो हुयो, भगवान जो नाम जपंदो हुयो, केॾो कुझु थी वियो आहे न। वास्तुशास्त्र, अंगूठियूं, ये पूजायूं, वो पूजायूं, व्रत भी कहिड़े टाइप जा थी विया आहिनि। तीर्थ देवियूं अलाए कहिड़ा कहिड़ा चित्र ठाहे करे अलाए कहिड़ी कहिड़ी माताएं अलाए कहिड़ी कहिड़ी गांव जगहनि ते माण्हू केॾो फसाए थो। पांडव गवर्नमेंट जा गुप्त अनुचर आहियूं, असांखे चेक करणो आहे कि कीअं आत्माउनि खे धोखे में फसाइण वारा जो आहिनि छा छा था करनि, कहिड़ी कहिड़ी उल्टी राह ते माण्हुनि खे भटकाइनि था, कहिड़ो कहिड़ो मिलावट मंत्र तंत्र ये सब करे करे अथवा किराइण जे निमित्त ठाहिनि था, भगवान खां दूर था करनि। अहिड़े माण्हुनि घर गृहस्थी में दुनिया में रहण वारा माण्हुनि खे त पतो लॻंदो न। असांखे जॾहिं भी कुझु पतो लॻे न असांखे तुरंत बाबा खे ॿुधाइणो खपे। असां बाबा जा गुप्त पांडव गवर्नमेंट जा गुप्त अनुचर आहियूं, आत्माएं आहियूं, बाबा खे ॿुधाइणो खपे ऐं नया नया प्लान्स ठाहिणा खपनि। कीअं असां हिननि आत्माउनि खे बि हेॾे होॾे भटकण सां छुड़ाए सघूं। उहो गवर्नमेंट भी सॼी नया नया प्लान्स ठाहींदी आहे न, जंहिंसां मिलावट करण वारा उन्हनि जी नज़र सां बची न पाईंदा। भई छापे लॻी आहे, रेल लॻी आहे, त कीअं माण्हू प्लान्स ठाहींदा आहिनि जेका ताकी उहो उन्हनि जी नज़र सां बची न सघे। हाणे चारों ओर आवाज तो फैलाए छॾियो, लेकिन ये विद्वान आचार्य आदि जो निमित्त है जो यथार्थ ज्ञान से बदली अयथार्थ रीति ॾियण वारा आहिनि, उन्हनि जी तरफ़ हाणे असांजो अटेंशन वञणो खपे। बाबा जी छा था चवनि, असांजो अटेंशन कीअं तरफ़ वञणो खपे? जो माण्हुनि खे भगवान खां दूर करण जे लाइ अलॻि अलॻि जो तरीक़ा ॿुधाईंदा आहिनि, चईंदा आहिनि हिन सां भगवान जी प्राप्ति थींदी, मुक्ति जीवन मुक्ति मिलंदी, दुख शांति सां मुक्त थी वेंदा। लेकिन ये है न यथार्थ ज्ञान सां त भटकाइनि था न, अयथार्थ रीति ॾियनि था न। शिवलिंग जी पूजा थींदी, चलो हुननि जी भी करो, ठीकु आहे। चलो राम सीता राधे कृष्ण लक्ष्मी नारायण जी भी ठीकु आहे। हाणे ॾिसो केॾा वेराइटी टाइप ऑफ भक्ति जा वो थिया आहिनि, त असांखे भी इहो प्लान सोचणो खपे। असांखे भी हिन में बाबा खे यादि करे करे संकल्प शक्ति सां भले कुझु थोरो सेवा नथा उन ॿी रीति सेवा नथा करे सघूं, त असां पंहिंजो संकल्प बि कंदासीं न, बाबा जो भी आत्मायूं यथार्थ ज्ञान जे बदिले अयथार्थ अज्ञान और इन सभिनि ॻाल्हियुनि में भुगतल आहिनि, सभु मुक्त थी वञे।
तो सोचो ये संकल्प सां बि सेवा करे सकता है और जेका भी असांखे ख़बर पहुचे आई तो वो भी बाबा खे ॿुधाए करे उन्हनि आत्माउनि जे लाइ बि संकल्प करे सकता है। ये भी बाबा जी यथार्थ ज्ञान जी समझी वञनि, भले बाबा जी यथार्थ ज्ञान की अगर ज्ञान में न भी अचण वारी हुई त बि परमात्मा सां त जुड़ल हुजनि बस। त अहिड़ी आत्माउनि जी तरह अटेंशन वेंदो आहे। हाणे वञणो खपे, हिकु द्वारा बि अनेकनि खे आवाज पहुचंदो आहे। सोचो कि संस्था जो हेड अगर असां बाबा जी याद में उनखे सम्झायो, वो बाबा जो ठही वियो, श्री अंत समय अचे हाणे त ठहिणो ई आहे। त हिकु द्वारा अनेकनि खे आवाज पहुची न, उहो केरु निमित ठही सघंदो आहे। साधारण जनता खे त ॿुधाईंदा रहंदा आहियूं, हुन मां जो बि थियण वारा आहिनि उहो पंहिंजो यथाशक्ति पुरुषार्थ कंदा रहंदा आहिनि, लेकिन जो आवाज फैलाइणो आहे उहो कंहिं द्वारा फैलंदो, कंहिं द्वारा आवाज फैलंदो। साधारण कोई कोर्स करण आया, प्रदर्शनी करण ईंदा आहिनि और प्रदर्शनी लगाईंदो आहे त कई वॾा माण्हू बि ईंदा आहिनि, लेकिन यथार्थ स्थिति रीति जो लगाईंदा माण्हू ॿुधंदा। लेकिन बाबा चए थो हाणे साधारण जनता त ॿुधी करे हली वेंदी, लेकिन आवाज कंहिं द्वारा थींदो, वह कंहिं द्वारा सत्संग जो अंतिम गायन आहे उहो छा हिन साधारण जनता जे प्रति गायन आहे। शक्तियुनि जी शक्ति जी प्रत्यक्षा हिन साधारण जनता द्वारा थींदी छा? शक्तियुनि जी शक्ति असांखे ॾियण वारो केरु? हुन शक्तिशाली परमात्मा जी ऐं असां बाबा जी असांजी शक्ति आहे, असांजी बि प्रत्यक्षता के साधारण जनता द्वारा थींदी छा? जो पॉलिटिकल माण्हू आहिनि उन्हनि द्वारा एतिरो आवाज न फैली सघंदो। छोकी अॼुकल्ह जो बि नेता आहिनि न उन सभिनि जी बुराइयूं जनता ॼाणदी आहे। अॼुकल्ह प्रजा ते राज्य आहिनि त नेताउनि जी आवाज जो प्रभाव न पवंदो। त हिक द्वारा अनेक तरफ़ आवाज करण जे निमित्त केरु ठाहींदो ॿुधाए? इन गुरुअनि जी जंजीरनि में त सभई फसल आहिनि, भले अंदर में छा बि आहिनि, लेकिन उन्हनि जे शिष्य अंधश्रद्धा सां सुत्र करण जी आदत आहे न। कंहिं द्वारा आवाज फैलंदो जो दुनिया में जेका वॾा वॾा गुरु संत सन्यासी आहिनि, त गुरुअनि जी जंजीरनि में त सभई फसल आहिनि, नेताउनि में छा फसल न आहे। सभु ॼाणदा आहिनि केरु सच थो ॻाल्हाए केरु कूड़ो आहे, लेकिन हिन गुरु त भले अंदर छा बि कंदो हुजे, लेकिन शिष्य अंधश्रद्धा सां सत्य करण जी आदत आहे न। नेताउनि जे पुठियां सत्य करण वारा न आहे त सत्य जो गायन आहे उहो कॾहिं प्रैक्टिकल में अचिणो आहे। हुनजे लाइ हाणे धरती न ठही आहे, न थी हाणे त अंत समय अची वियो। जीअं गुप्त अनुचर जो हूंदा आहिनि न, उहो छा कंदा आहिनि, मिलावट वारनि खे गहराव में गहराव उन्हनि ते गहराव विझंदा आहिनि। त बाबा चवनि था मिलावट करण वारा बि वॾा माण्हू ई हूंदा आहिनि, जंहिंसां गवर्नमेंट खे ॾाढी प्राप्ति थींदी आहे। त असांखे बि छा करिणो आहे कि हिन दुनिया में मिलावटी ज्ञान, मिलावटी भगवान जो परिचय ऐं हेॾे होॾे जो माण्हू भटकाइनि था, कई वॾा वॾा गुरु संत सन्यासी आहिनि, इन्हनि खे गहराव करो। जीअं जेका मिलावटी कम दुनिया में वॾा वॾा माण्हू जो कंदा आहिनि न, त गवर्नमेंट बि उन्हनि खे पकड़दी आहे, छोकी उन्हनि सां पोइ पैसो मिलंदो, प्राप्ति थींदी। असांखे बि हाणे बाबा जी नंढी जनता खे त ज्ञान ॾिनो, हाणे वॾे वॾे शेरनि खे जो माण्हुनि खे भटकाए वेठा आहिनि, ख़ुदि जी जंजीरनि में पकड़े वेठा आहिनि, अहिड़ी माण्हुनि ते घेराव त मिलावट करण बाबति त साधारण जे पुठियां न पवनि,
उन्हनि जे हाणे हिन वॾी वॾी माण्हुनि खे कीअं असां पंहिंजे गहराउ में विझूं, जीअं नया नया प्लान ठाहियोसीं कहिड़ी रीति सिद्ध करूं मिलावट, ये जो ताकि ज्ञान ॾियनि था ये यथार्थ सही, ये यथार्थ ना है, ये सही ना है, यथार्थ परमात्मा जो परिचय परमात्मा खुद ही ॾियण आयो। त अहिड़ी बुद्धि हले सम्झो हर घर गृहस्थी में पंहिंजे माण्हुनि खे गुरु हूंदो ई आहे। गुरुअनि ते बि अगरि तव्हां कोशिश करो, बाबा खे यादि करो, न त कल्ह ये गुरु अगरि तव्हांजे चरणनि में किरी वियो, बाबा जो परिचय में सम्झ में अचे कि ये जो चवनि था इहे न उहो उन्हनि खे ॿुधाए थो, सोचो न त सभु फॉलोअर्स बाबा जा थी त जो सहज प्रजा ठाहिणी आहे उनमें संतुष्ट थी वेंदा आहियो, या ये बुद्धि हलंदी आहे कि असांखे वॾे खे पकड़ो हुनजे कारण ॾाढा प्रभाव पाइण जो मुख्य साधन आहे वो त प्रैक्टिकल में करणो पए न। प्रभाव कॾहिं निकिरंदो त गवर्नमेंट वारा भी सभु अची विया नहीं है, लेकिन प्रभाव कॾहिं पईंदो जॾहिं वॾा वॾा गुरु संत सन्यासी मञदा कि हिननि खे ज्ञान ॾियण वारो कोई ॿियो आहे, बाबा आहे। वो कॾहिं थींदो जॾहिं पहिरियों बुद्धि में प्लान हलंदा न, उमंग ईंदो कि असांखे अॼु इहो करणो आहे, त हाणे उहो संकल्प उथंदो आहे या संकल्प ई वरदान, संकल्प कंदा आहियो या न संकल्प ई उथंदो ई न, हीअं बि करो सर्विस हलंदी रहंदी आहे। ईअं त प्रजा ठहिण जो साधन, सर्विस सां प्रजा त ठहे थी, लेकिन आवाज फैलण जो साधन जंहिंसां प्रत्यक्षता थे वो प्रैक्टिकल में लाइणो। माण्हू आए दिन ये सब करे तो कोर्स तो कराए, ये तो करे, प्रदर्शनी तो कराए, क्लासेस तो कराए, लेक्चर तो करे, लेकिन बाबा जी प्रत्यक्षता कीअं थींदी, आवाज कीअं फैलंदो कि हिननि खे ॾियण वारो ज्ञान स्वयं परम पिता परमात्मा ब्रह्मा मुख द्वारा ॿुधाए तो न कीअं शास्त्र पढ़ी करे एतिरा ज्ञानी थी। यदि विमुख करण वाला सम्मुख अचनि तॾहिं सम्झो प्रभाव निकिरे। विमुख करण वारा, विमुख थियण वारा अची वेंदा त वॾी ॻाल्हि न आहे, मतलब हिकु थींदो आहे जो माण्हू ज्ञान ॿुधंदो न, हिकु थींदो आहे जो माण्हू खे भटकाइण वारो, ॾाढे माण्हुनि खे भटकाइण वारो, तो जो ॾाढे माण्हुनि खे भटकाईंदो आहे उनखे भटकाइण जी ज्ञान सां विमुख करण जी अकुल अथसि, शक्ति अथसि, त अगरि उहो ई ज्ञान में अची वियो त सभिनि खे बि ज्ञान में वठी अचण जी हुनमें शक्ति हूंदी। जीअं न घर में बेटी परिवार में माण्हू अहिड़ा कोई हूंदो आहे त सभई हुननि जे अंदर में हूंदा आहिनि। हाणे तो सब पंहिंजे में थी आहिनि, पर पहिरियों हाणे बि कई घरनि में हूंदो आहे। त सोचियो अगरि उहो ई माण्हू अचनि ज्ञान, उहो ई माण्हू अगरि कंहिं ॻाल्हि चए त सभिनि खे मञणी पवंदी। त हाणे जो माण्हू सभिनि खे विमुख करे थो त विमुख करण वारो सम्मुख अचे तॾहिं त प्रभाव पवंदो, बाक़ी विमुख थियण वारा सम्मुख अचनि त इहे कोई वॾी ॻाल्हि न आहे। इन लाइ बाप सां ज्यादा शक्ति जो इन जे लाइ विमुख करण वारा बि सम्मुख अचनि, इन जे लाइ बाबा खां बि ज्यादा शक्तियुनि जो कुमारियुनि जो गायन कन्यायूं अर्थात अगर कुमारी, हिन जो मतलब ये न कि कुमारी हूंदी, बाबा हिन सां पहिरियों चई न अगर कुमार कुमारियूं बि छा सम्झनि कि असां ब्रह्मा कुमार कुमारियूं आहियूं त कन्या द्वारा बाण मराईंदा, चाहे वो ब्रह्मा कुमार हुजे या कुमारी हुजे, बाप सम्मुख न ईंदा, सम्मुख शक्तियुनि जी रखी कंदा।
सिद्धि गाते गाते बाबा जो ज्ञान बाबा जब भारत ब्रह्मा कुमार भी दींदा है ना, तब बाबा चवंदा कि हाणे यो कम आगे खेरे न सकते है ना। सिर्फ कुमारी ब्रह्मा कुमार कुमारी सब है, अजय कुमार कुमारी भी आए, ब्रह्मा कुमार कुमारी भी। तब प्रैक्टिकल में शक्ति से ना निमित्ता तो शक्ति जो जो विशेष कर्तव्य गायला वो उनसा ही थींदो, वो एमो लींदो, इसका द्वारा बाबा जी प्रत्यक्ष कर देंगे ना। अंत में शक्ति जो गाय ना सेमिनार करण में खुश आयो या ये भी प्लान थायो था, ये तो सभी साधन है जिसका नंबर वार प्रजा है, कुछ न कुछ कनेक्शन में इंग्लैंड और प्रजा थे इंडिया। लेकिन हाणे तो हिन खां बि अॻियां वधणो आहे, हाणे त आवाज़ फैलाइणी आहे। अंतिम सर्विस जो प्रैक्टिकल लाइन में हाणे खां ई तयारी करो, हाणे त अंतिम समय अची वियो, हाणे त रिहर्सल शुरू थियणी खपे। पहिरियों पहिरियों त हा सॾु कराइणी आहे, हाणे जोश शोर सां कि बस हाणे आवाज़ फैलाइणी, हाणे सभिनि खे पतो लॻी वञणो खपे कि सभु आत्मायूं परमात्मा जा ॿार आहिनि, ऐं हिन समय सभिनि आत्माउनि खे सुख शांति सां छुड़ाए करे लपेट करे गाइड थी करे असांखे मथे वठी वञण लाइ आहियो। हीअ हाणे असांखे तयारी करणी आहे, प्रैक्टिकल में लाइणो आहे न। त बाबा चवंदा कि हाणे हिनजो उमंग ॿुधणो खपे, त हाणे हिन में असांखे अॻियां वधणो आहे। अंतिम सर्विस की प्रैक्टिकल लाइण में हाणे खां ई तयारी करणी आहे। पहिरियों त संकल्प रखियो, पोइ हुनजो प्लान ठाहियो, पोइ प्लान सां हुनखे प्रैक्टिकल में लायो। पहिरियों त असांखे छा करणो, संकल्प करणो, असांखे हाणे आवाज़ फैलाइणी, संकल्प करो, पोइ प्लान ठाहियो। छोकी सभिनि जो हिकु साथ संकल्प हूंदो न, पोइ सभिनि जो हिकु साथ संकल्प जी शक्ति मिलंदी आहे। सब प्लान ठाहियो, पोइ प्लान खां पोइ प्रैक्टिकल में लायो। न सभिनि जो हिकु संकल्प हुजे त उहो कमु जल्दी थींदो। फिर सभी दृढ़ संकल्प करो कि हाणे सभिनि खे आवाज़ फैलाइणी, बाबा जी प्रत्यक्षता करणी, वो पंहिंजे पंहिंजे प्लान अनुसार हुनखे प्रैक्टिकल में लायो। हिन में बि समय त खपे न, शुरू त हाणे खां ई करणो न। जीअं जोश हो, शुरू में जोश हुयो कि जेके असां किरायो, जीअं असांखे किरायो उन्हनि खे संदेश ॾियणो ई आहे। शुरू में जोश हुयो भई जीअं असांखे किरायो उन्हनि खे संदेश ॾियणो ई आहे, वो विच में प्रजा खे वधाइण में हली आहे। लेकिन जो आदि में थियो हुयो उहो हाणे अंत में थियणो। जे माया जी जंजीरनि सां छुड़ाइण लाइ महिनत कंदा आहियो न, पंहिंजे आंतरिक संस्कार खे ख़तम करण में, पंहिंजे विकार बुराइनि खे ख़तम करण में महिनत कंदा आहिनि, उहा वॾी जंजीर आहे। ऐं हाणे दिन प्रतिदिन इहा जंजीर मोहिनी रूप वठंदी थी वञे, पंहिंजी तरफ़ खींचदी थी वञे। वह अल्पकाल जी बुद्धि द्वारा प्राप्त कराईंदी हुई पंहिंजी जंजीरनि में फसाईंदी थी वञे। दुनिया में जो माण्हू एॾो कुझु दुख परेशानी एॾो थी वियो आहे, जो साम्हूं वारो जो चए थो माण्हू कंदा ई था वञनि। कीअं बि करे दुख दूर थिए, कीअं बि करे असांखे सुख शांति मिले। त इहा मोहिनी रूप वठी करे पंहिंजी तरफ़ खींचंदा वञनि, अल्पकाल जी बुद्धि द्वारा प्रभावित कंदे हुए इहा दुनिया में एॾा प्रकार जा माण्हू वेठा आहिनि, गति ते थी करे पकड़ाईंदा ई था वञनि, उन्हनि सां सभिनि खे कॾहिं सुणाईंदा वञनि। अंतिम प्रभाव जो साधन ये या जंहिंजो गायन भी आ, किसी मारती की किराए
गायन त कमालीअ जे लाइ हूंदो आहे न भई गायन खे कॾहिं थींदो आहे जॾहिं कुझु कमाल जी ॻाल्हि थींदी आहे त उहो गायन योग्य थी वेंदी। साधारण जनता खे ॿुधाईंदा रहंदा उहो कोई वॾी ॻाल्हि थोरी आहे। ये तो उहा मिलावटी वारा बि कंदा आहिनि न, कूड़ा माण्हू बि पंहिंजी तरफ़ आकर्षित करे छॾंदा आहिनि। त साधारण माण्हुनि खे त ज्ञान ॾिनो, ज्ञान में हली विया, इहे त प्रजा ठही वई। लेकिन जो पंहिंजे खे महारथी सम्झंदो आहे न उन्हनि जे पोल खोलंदो। जो वॾा वॾा जेका विद्वान पंडित आहिनि या जेका बि माण्हू जीअं बि रीति रस्म में माण्हुनि खे पुसाए वेठा आहिनि उन्हनि जी पोल खोलो बाबा चए थो। उन्हनि खे ॾिखाए तॾहिं कमाल थी। अहिड़ी कमाल ॾेखारण जे लाइ उते बुद्धि हलंदी आहे। बाबा चवनि था अहिड़े माण्हुनि खे जिताइण जे लाइ कुझु बुद्धि हलंदी आहे। असत्य खे असत्य सिद्ध करो त सत्य जी, असत्य खे असत्य सिद्ध करो, कूड़ खे कूड़ सिद्ध करो, तॾहिं त सत्य जी जीत थींदी न। अॼु के माण्हू खे चओ टीवी न ॾिसो त चवंदा टीवी जे सीरियल में सुठी ॻाल्हियूं बि ईंदियूं आहिनि त असां चऊं था न टीवी न ॾिसो, सीरियल आदि तव्हांजे घर में शांती रहंदी, सुठी सुठी ॻाल्हियूं हिन में सिखण जी बि चीज़ सिखण जी बि चीज़ूं आहिनि त लेकिन हुनमें त असत्य बि ॾाढो आहे, कूड़ बि ॾाढो आहे। तव्हांमें एतिरी शक्ति आहे कि तव्हांजी बुद्धि में असत्य ॻाल्हियूं न वञनि, सिर्फ़ु सुठी सुठी ॻाल्हियूं वञनि त चुप थी वेंदा। त असांखे ईअं ई जो दुनिया में माण्हू चवनि था भई हिन मूर्ति खे पूजो, ये पूजायूं करो, एकला जाप लिखो, ये सभु जो बि आहिनि वास्तुशास्त्री करो, त तव्हां में एतिरी शक्ति आहे कि वास्तुशास्त्र हिन चीज खे न लॻाइणो, घर में सुख शांति रहे। असांखे त अहिड़ो तरीक़ो ॿुधायो अथऊं त हिन रीति सां असां बाबा खे यादि करे बाबा जे सच्चे ज्ञान जी अथॉरिटी जॾहिं असांखे हूंदी न कॾहिं हूंदी जॾहिं असां बाबा खे पंहिंजो मञंदासीं, जॾहिं असां बाबा जे ज्ञान खे जीवन में लाईंदासीं तॾहिं उहो अथॉरिटी असांखे ईंदी कि असां कंहिंखे बि चई सघंदा आहियूं कि इहे ग़लति आहे ऐं इहे सही आहे जो बाबा चए। तॾहिं त सत्य जी जय थींदी न, जय जयकार थींदी ई तॾहिं। पोइ एतिरी महिनत करण जी ज़रूरत आहे। हिन जे लाइ प्लान खपनि, तरीक़ा खपनि, अंदर में वो नशो खपे। जेका गुप्त अनुचर आहिनि इन्हनि जी पोइ सिद्ध करणु असांजो कमु आहे। हिनजी जीअं असत्य था ॻाल्हाइनि हीअ सिद्ध करणु असांजो बाबा चवनि था कि हीअ उमंग उत्साह हुजणो खपे, नशो हुजणो खपे। हिननि जी पोल खोलूं असांखे कूड़ था ॻाल्हाइनि, हीअ असांजो कमु आहे। त असां हिन जे लाइ निमित आहियूं, अंदर में उमंग उत्साह अचणो खपे तॾहिं इहे कमु थी सघंदो, न त न थी सघंदो। अहिड़ी कुझु माण्हू कूड़ियूं चीजूं कंदा आहिनि त उल्टो सुल्टो कमु कंदा आहिनि, माण्हू छापा मारंदा आहिनि त उन्हनि खे केॾो उमंग उत्साह हूंदो आहे। असां हिननि जी छापा मारंदासीं, सभिनि जे अॻियां पोल खोले छॾंदासीं कि ग़लति थो करे। उहे असां में बि उमंग उत्साह हुजणो खपे कि जेको थिए त इहो भॻवान सां दूर थो करे, तॾहिं असां इहे कमु करे सघंदा आहियूं। प्रोग्राम सां न थींदो कि जॾहिं रोज़ रोज़ असां बाबा जो ज्ञान ॿुधंदासीं, सम्झंदासीं, सत्य ज्ञान खे जीवन में लाईंदासीं तॾहिं उमंग उत्साह ईंदो। त हिननि खे बि ॿुधायूं इहे जो चवनि था इहे ग़लति। अथॉरिटी नशो हूंदो न त साम्हूं वारे खे चईंदासीं त हुनखे बुरो बि न लॻंदो, मञी वेंदी आहे। कंहिंखे तव्हां प्रोग्राम ॾियो कि ईअं करो, ईअं त ईअं उहो न करे।
कितना प्रोग्राम रहे हो भैया ज्ञान जो ॿुधाइनि था दुनिया में जो भक्ति जी रीति ॾिसंदा गलत आहे उनखे करे न त उनमें सामनो करण जी एतिरी शक्ति न जॾहिं असां रोज़ रोज़ पंहिंजे अंदरि सत्य ज्ञान जी पहचान थींदी वेंदी धारण थींदी वेंदी तॾहिं असां में उहो सामनो करण जी शक्ति ईंदी जैसा उन गलत की गलत शुरू कर रखूं और उनकी सत्य ज्ञान दे पंहिंजे दिल सां जो सोचे कि मूंखे करणो ही है वो प्रैक्टिकल करे सघां और सचाऊं त वो न थियण सां सॼी उन आत्मा में शक्ति थोड़ी आहे उन आत्मा में जॾहिं वो खुद मनन कंदी शक्ति बढ़दी तॾहिं थींदो संकल्प ये रखण सां पोइ प्रैक्टिकल में ईंदो आहे त पहिरियों संकल्प करो पोइ प्लान सोचो पोइ अलॻि अलॻि तरीक़ा सोचो उहो ई असां करे सघंदा आहियूं हाणे सभिनि जी नज़र कोई कमाल ॾिसणु चाहींदी हाणे सभिनि जी नज़र कोई कमाल ॾिसणु चाहींदी आहे बिना शक्तियुनि जी कार्य पांडव अथवा कोई बि करे न सघंदो शक्तियुनि जी ॻाल्हि न शक्तियुनि खे करणो हिनमें शक्तियुनि खे ठाहिणो आहे शुरू में रमता योगी मुआफ़िस जाति जे लाइ बि संकल्प ईंदो हुयो जोश में हली वेंदा हुयो न यथाशक्ति सफलता भी मिलती बाबा चवंदा यथाशक्ति सफलता भी मिलती हुई शुरू में रमता योगी कई हाँ भाई बाबा जो ज्ञान मिले बाबा जी सर्विस ते वञो ॿार हली वेंदा हुया जोश हूंदो हुयो कि असांखे जो मिलियो आहे सभिनि खे ॿुधायूं और सत्य ज्ञान तपस्या करे करे विया यथाशक्ति ॿारनि खे सफलता भी मिली ईअं ई पोइ हिन ॻाल्हि जे लाइ बि रमता योगी थिया अंदर नशो हुजणो खपे जोश हुजणो खपे असांखे त बाबा जो सत्य ज्ञान बाबा जो यथार्थ परिचय सभिनि खे ॿुधाइणो ई उन्हनि जो बि ॿुधियो जो बि ॻाल्हि सम्झ मतलब न आहे असांखे त उन्हनि खे सत्य ज्ञान एॾो जोश एॾो शक्तिशाली स्थिति में कि उन्हनि जी आत्मा में वो फिट थी और वो समझी वञनि कि हाँ इहो ई परमात्मा जो यथार्थ परिचय इहो ई परमात्मा ही हिननि खे पंहिंजो परिचय ॿुधाए थी जंहिंजे लाइ सभु इंतजार था करो प्रजा खाइण में ॾाढा दुखी थी विया आहिनि हाणे प्रजा त ठही हुई प्रजा त बाबा जी केॾा सारा ॿार थी विया हाणे प्रजा त थी हुई हाणे आवाज़ फैलाइण जो संकल्प विया धर्म जी आत्मायूं पंच केॾा नंढा नंढा केॾा फसियल आहिनि माण्हू ऐं हिननि खे हिननि जी जंजीरनि सां छुड़ाइण लाइ कोई प्लान जंहिंजो आवाज़ ॾाढे दूर नहीं वञे ॾाढी आत्मायूं जंजीरनि मां निकिरी वञे ऐं परमात्मा जी यथार्थ परिचय सां बाबा सां मिली करे मुक्ति जो वसो थो वठनि त जो बाबा चए थो कि प्रजा ठाहिण में बिजी थी आहियो जो रचना रची अथव हुनखे पालना में समय बीती वियो बीतजो थो वञे न बाबा जे ॿार आहिनि हुननि जी पालना ॾियण में नए खे ज्ञान ॾियण में लेकिन जो आत्मायूं ज्ञान नथी ॿुधनि और सोचनि पियो असांजो गुरु जो चए थो उहो ई सही अहिड़ी आत्माउनि जे लाइ बि असांखे सोचणो खपे ईअं न अरे त ज्ञान नथी ॿुधनि छा मतलब न असां विश्व पिता जा ॿार विश्व कल्याणकारी आहियूं त अहिड़ी आत्माउनि जे लाइ बि असांखे प्लान करो संकल्प करो प्लानिंग करो पोइ हुनखे कर्म में लायो रमता योगी ओम शांति बाबा की याद करो